चीफ मिनिस्टर साहब जब नेक्स्ट टाइम वजीर आजम साहब पहुंचता है कराची तो आप जरूर हमारा JPMC का, NICVD का, NIH का, NICH का दौरा करवा दे। इलेक्शन में आपको याद होगा वो पूछ रहे थे, मुझे तो मौका नहीं मिला वो डिबेट करवाने का और दिखाने का, तो आप जरूर इंशाल्लाह ताला ना सिर्फ PM साहब से को दिखाएंगे मगर फिर रिक्वेस्ट करेंगे हम PM साहब से कि सूबा पंजाब में, सूबा बलोचिस्तान में हम खुद कोशिश कर रहे हैं इंशाल्लाह ताला NICH के लिए, लेकिन सूबा पंजाब को हम मदद करने के लिए तैयार हैं। मैं डॉक्टर अज़रा फजल पेचो को भेजने के लिए तैयार हूँ, CM सिंध को भेजने के लिए तैयार हूँ, ताकि लाहौर में भी हमारा JPMC की तरह, हमारा NICH की तरह, हमारा NICVD की तरह। इलेक्शन दौरान शहबाज शरीफ सां मुबाहिसे ऐं खे सिंध जूं अस्पतालूं ॾेखारण जो मौक़ो न मिलियो। वज़ीर आज़म हाणे कराची अचे त खेसि अस्पतालुनि जो दौरो ज़रूर कराए वञे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी वॾे वज़ीर खे हिदायत। सिंध जहिड़ियूं अस्पतालूं ठाहिण लाइ पंजाब हुकूमत खे मदद जी आछ। कराची जे जिना अस्पताल में ॿियनि जदीद वार्ड्स ऐं साइबर नाइफ जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे बिलावल चयो त मुल्क जूं बहितरीन अस्पतालूं सिंध में मौजूद आहिनि। वज़ीर आज़म हाणे कराची ईंदो त खेसि जिना अस्पताल, NICVD ऐं NICH जो दौरो कराईंदासीं। बहितरीन अस्पतालूं सिंध हुकूमत जे गुड गवर्नेंस जो सबूत आहिनि। लाहौर में बि अहिड़ियूं अस्पतालूं ठाहिण लाइ तयार आहियूं जिथे मुफ़्त में इलाज थिए। सिंध में 3 ॾींहनि ताईं हलंदड़ बरसातुनि तबाही मचाए छॾी। केतिरनि इलाइक़नि मां अञा ताईं बरसाती पाणी नेकाल न थी सघियो। भितियूं ऐं छितियूं किरण समेत मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 16 ॼणा हयाती विञाए वेठा। सखर शहर जी हालत इंतिहाई ख़राब। खजूर मंडी समेत ॿियनि इलाइक़नि मां बरसाती पाणी नेकाल न थियो। लाड़काणे जे डिस्ट्रिक्ट काउंसिल जी ऑफिस बदस्तूर ॿुॾल। ॿियनि इलाइक़नि में बि पाणी बीठल। नौशरो फेरोज़ में बरसात सबबि वॾी तबाही। खैरपुर जे अक्सर इलाइक़नि मां बि इंतिज़ामिया बरसाती पाणी नेकाल करण में नाकाम। अॼु बि नौशरो फेरोज़, भान सैदाबाद, मेहड़, बाढ, जमाल शाह, खान बाहड़, ठारू शाह ऐं ॿियनि शहरनि में बरसात पई। कराची में हल्की बरसात खां पोइ मौसम ख़ुशगवार। सिंध में तेज़ बरसातुनि खां पोइ शाखनि ऐं वाहन खे लॻल घारनि बि सवे एकड़नि ते बीठल फसल ऐं आबादी खे ॿोड़े छॾियो। मुबारकपुर वेझो मूसा शाह खे लॻल घारो वधी 80 फुट जो थी वियो। फसल ऐं केतिराई ॻोठ पाणी हेठि। जेकाबाद जे केसर शाह के बि ॻोठ गुलाम मुस्तफ़ा जखराणी वटां 50 फुट घारो पइजी वियो। दादू वेझो बि दादू केनाल खे 40 फुट घारो पइजी वियो। 20 खां वधीक ॻोठ ऐं फसल पाणी हेठि। वॾे वज़ीर पारां घारो वधण जूं हिदायतूं। मौसमियात खाते सखर में 300 मिलीमीटर बरसात पवण वारे मेयर अरसलान शेख जी दावा खे ग़लति करार ॾेई छॾियो। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ चयो आहे त 48 कलाकनि दौरान सखर में 300 मिलीमीटर न पर 116 मिलीमीटर बरसात पई आहे। रोहड़ी में 134 मिलीमीटर बरसात पई आहे। सखर में 2 ॾींहनि दौरान 300 मिलीमीटर बरसात पवण वारी ॻाल्हि बिल्कुलु ग़लति आहे। सखर जे मेयर अरसलान शेख सखर में 48 कलाकनि दौरान 300 मिलीमीटर बरसात पवण जी दावा कई हुई। सस्ती बिजली वारे मामले सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी सरकार आमो साम्हूं। सिंध हुकूमत सस्ती बिजलीअ जी फराहमीअ में वफ़ाक़ी सरकार खे रंडक करार ॾेई छॾियो। वफ़ाक़ जी सूबनि खे पंहिंजी बजट मां अवाम खे रिलीफ ॾियण जी सलाह। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त अजीब ऐं ग़रीब ऐलान थियनि था। असां बेवकूफ़ी वारे ऐलाननि ते कहिड़ो जवाब ॾियूं। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त बिजली सस्ती करणु सूबनि न पर वफ़ाक़ जो कमु आहे। 2 महीननि बाद पंजाब में साॻिया पिलंदा। वफ़ाक़ मुस्तक़िल रिलीफ जी ख़ातिरी कराए त 45 अरब रुपया ॾियण लाइ तयार आहियूं।
वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त पंजाब हुकूमत तरक़ियाती बजट मां 45 अरब रुपयनि जी रक़म काटे अवाम खे बिजली बिल्स में रिलीफ ॾिनो। इहो ऑप्शन ॿियनि सूबाई हुकूमतुनि वटि बि मौजूदु आहे। ॿियनि सूबनि खे तनक़ीद करण बदिरां अवाम खे रिलीफ ॾियण वारी पंजाब हुकूमत जे फ़ैसिले जी साराह करणु घुरिजे। फैज़ हमीद जी गिरफ़्तारी जो ड्रामो मुंहिंजो केस फौजी अदालत मुंतक़िल करण लाइ कयो वियो आहे। फैज़ हमीद खे मुंहिंजे ख़िलाफ़ सुल्तानी शाहिद बणायो पियो वञे। पीटीआई बानी चयो आहे त फैज़ हमीद खां मुंहिंजे ख़िलाफ़ को बयान ॾियारियो वेंदो। फैज़ हमीद जे बयान सां मूं ते को बि फ़र्क़ु न पवंदो। पीटीआई जे ख़तम थियण जूं ॻाल्हियूं कंदड़ बेवकूफ़ आहिनि। सुप्रीम कोर्ट बुशरा बीबी ऐं नजम साकिब जी ऑडियो लीक केस में टेलीकॉम कंपनियुनि खे सर्विलेंस लाइ फोन रिकॉर्डिंग करण ऐं डेटा ताईं पहुच खां रोकण बाबति हाई कोर्ट जो फ़ैसिलो मुअतल करे छॾियो। बुशरा बीबी ऐं नजम साकिब खे नोटिस जारी, केस जो रिकॉर्ड पेश करण जी हिदायत। जजिस चयो त अदालत ऐं पार्लियामेंट खे कमु करणु नथो ॾिनो वञे। सच कीअं साम्हूं ईंदो? बदकिस्मतीअ सां हिन मुल्क में को बि सच ताईं नथो पहुचे। थी सघे थो पाण में ॻाल्हाईंदड़नि ई ऑडियो लीक कयो हुजे। इस्लामाबाद हाई कोर्ट नेब कोर्ट खे पीटीआई बानी ख़िलाफ़ 190 मिलियन पाउंड वारे केस जो हतमी फ़ैसिलो ॿुधाइण खां रोके छॾियो। केस जी कार्रवाई जारी रखण जी हिदायत। पीटीआई बानी जी दरख़्वास्त ते ॿीहर ॿुधणी अरबा ॾींहं थींदी। पीटीआई बानी पारां नेब जी केस बंदि करण वारे अॻोणे फ़ैसिले जो रिकॉर्ड फराहम करण जी इस्तदा। हुकूमत मूं ते आर्टिकल 6 लॻाइण चाहे थी त भले शौक़ पूरो करे वठे। अॻोणे सदर आरिफ अलवी चयो आहे त ही 1500 केस हलाए चुका आहिनि। वधीक केस ठाहिण जी कोशिश कनि, मूंखे बि मौक़ो मिली वेंदो। आर्टिकल 6 कहिड़ी ॻाल्हि आहे? ज़िंदगी हुजे या मौत, पाकिस्तान न छॾींदुसि। इस्लामाबाद जे एहतसाब अदालत नए तोशाखाना रेफरेंस में पीटीआई बानी ऐं संदसि घरवारी बुशरा बीबी खे जुडिशियल रिमांड ते जेल मोकिले छॾियो। अडियाला जेल में एहतसाब अदालत जे जज जावेद राना नई तोशाखाना रेफरेंस ते ॿुधणी कई। नेब अदालत खे ॿुधायो त पीटीआई जो बानी जांच में शामिल थी वियो। हथ सां लिखियल बयान जांच टीम हवाले कयो वियो आहे। बुशरा बीबी जो लिखत वारो बयान बि नेब जी टीम हवाले कयो वियो आहे। नेब पारां ॿिन्ही जवाबदारनि जी वधीक जिस्मानी रिमांड जी इस्तदा न कई वई। एमक्यूएम बिजली जे बिल्स में सिंध खे रिलीफ ॾियण जो मुतालबो करे छॾियो। डॉक्टर फारूक सत्तार चयो आहे त रुगो पंजाब खे रिलीफ मिलण माथेली माह वारो बर्ताव आहे। कराची जे शहरनि लाइ बिजली जो फी यूनिट 60 खां 64 रुपया आहे। फ्यूल एडजस्टमेंट जी मद में नेपरा फी यूनिट बिजली 5 रुपया महांगी कई आहे। कराची जे शहरनि खे बिजली जी मद में को बि रिलीफ न ॾिनो वियो आहे। पंजाब में बिजली जी क़ीमत में 14 रुपया फी यूनिट घटिताई कई वई आहे। सिंध जे माण्हुनि खे बि बिजली जे बिल्स में रिलीफ मिलणु घुरिजे। इस्लामाबाद में मज़हबी जमायतनि जे कारकुननि जो डी चौक ते एहतजाज। कारकुननि रेड ज़ोन में दाख़िल थियण बाद पार्लियामेंट आॾो सिग्नल बि टोड़े छॾियो। सुप्रीम कोर्ट तां वधण जी कोशिश, गाॾियुनि ते बि पथराव।
पुलिस जी मुज़ाहिरनि ते शेलिंग, जुलूस जी क़यादत कंदड़ अॻवाननि कारकुननि खे टी चौक वटि रोके वरितो। लाखिणी लतीफ़ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो 281 सालियानो उर्स मुबारक सुभाणे खां भिटशा में शुरू थी रहियो आहे। भिटाई जी नगरी सकाफ़ती रंगनि सां रंगिजी वई। पांधीअड़नि जी आमद जारी। सुभाणे सुबुह जो 10 वॻे गवर्नर सिंध भिटशा में शाह अब्दुल लतीफ़ जी मज़ार ते हाज़िरी भरे उर्स मुबारक जो इफ़्तिताह कंदो। गवर्नर केपी सुघड़ कचहरी में ख़ासि महिमान तौरु शरीक थींदो। मेले जे ॿिए ॾींहुं सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी शाह लतीफ़ अदबी कॉन्फ्रेंस में शिरकत कंदो। सिंध समेत समूरे मुल्क में हिंदू बिरादरी अॼु रक्षाबंधन जो ॾिणु मल्हाए रही आहे। संगरार मां अगवा कयल नीकरी प्रिया कुमारी जो मासूम भाउ पंहिंजी भेण जे ओसीड़े में उदास वेठल। मासूम बलराम केटीएन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु रक्षाबंधन जो ॾींहुं आहे, पर मुंहिंजी भेण प्रिया हिते नाहे। मूंखे राखी केरु ॿधंदो? मासूम बलराम हुकूमत खे हथ ॿधी अपील कई त मूंखे मुंहिंजी भेण प्रिया मोटराए ॾियो। भारतीय रियासत बंगाल में इज्तिमाही ज़्यादती बाद बेदर्दी सां क़त्ल कयल लेडी डॉक्टर जी पोस्टमार्टम रिपोर्ट में छिरकाईंदड़ इंकशाफ। भारतीय मीडिया मूजिब औरत डॉक्टर जे अखियुनि, नक, कन ऐं मुंहं ऐं नाज़ुक हिस्सनि मां रतु वही रहियो हो। पोस्टमार्टम रिपोर्ट में इज्तिमाही ज़्यादती, तशद्दुद ऐं जिस्म जे 14 हिस्सनि ते ज़ख़्म हुअण जी तस्दीक। क़ौमी क्रिकेट टीम बांग्लादेश खिलाफ पहिरीं टेस्ट मैच लाइ प्लेइंग 11 जो ऐलान करे छॾियो। शान मसूद कप्तान ऐं सऊद शकील नाइब कप्तान हूंदो। अब्दुल्ला शफ़ीक, बाबर आज़म, खुरम शेहज़ाद, मोहम्मद अली, मोहम्मद रिज़वान, नसीम शाह, साइम अयूब, सलमान अली आगा ऐं शाहिन शाह आफरीदी बि प्लेइंग 11 में शामिल। पहिरीं टेस्ट 21 अगस्त ते रावलपिंडी स्टेडियम में खेॾी वेंदी। पाकिस्तानी टीम बांग्लादेश खिलाफ 13 टेस्ट मैचेस खेॾियूं आहिनि, जिन मां 12 में कामयाबी माणी आहे। ऐं हॉलीवुड जी अमेरिकन सुपर हीरो फिल्म थंडरबर्ड्स जो नओं ट्रेलर जारी। सस्पेंस ऐं एडवेंचर सां भरपूर फिल्म ईंदड़ साल 2 मई ते रिलीज़ थी।